बाब पंजो। सब्जी मंडीअ ताईं पहुचंदे राति जे पहिरें पहर जो ॻपल हिसो गुज़री वियो। सब्जी मंडी इस्लामाबाद जे I-11 सेक्टर में आहे। सब्जी मंडीअ जे ओभर पासे रावलपिंडी आहे ऐं ओलह तरफ़ मारगला टकरियुनि ताईं पिखड़ियल झर झंग ऐं गेराबाद इलाइक़ो। उन खां अॻिते आहे महात्मा गौतम बुद्ध जो फटल शहर टैक्सिला। चारण मूंखे हिकु अधु ठहियल जाइ वटि तरसण लाइ चयो ऐं पाण भाॼियुनि जे लाले वापारीअ जी ॻोल्हा में हलियो वियो। वाट ते मूंखे ॿुधायो हुयईं त लाले जो नालो दिलबर ख़ान हो ऐं पारा चनार जो रहाकू हो। अफ़गानिस्तान में खाना जंगी शुरू थियण खां पोइ ज़रे घटि रोज़ानो संदसि ॻोठ ते राकेटनि ऐं बमनि जो वसकारो थींदो हो। कुझु अरसे ताईं हुन ऐं ॻोठ जे ॿियनि नौजवाननि अफ़गानिस्तान जी खाना जंगीअ में खूब हिसो वरितो। रोज़ानो सरहद टपी रूसी ऐं अफ़गानिस्तान जी सरकारी फ़ौजुनि ते हमिलो करे मोटी ईंदा हुआ। पर पोइ अॻिते हली जंग जी शिदत जॾहिं वधी वई ऐं पारा चनार जे ॻोठनि जा माण्हू बमनि ऐं राकेटनि जे वसकारनि में मरण लॻा, तॾहिं दिलबर ख़ान जे माइटनि मिटनि ॻोठ जे ॿियनि क़बीलनि समेत कोच कयो ऐं सरहद ऐं पंजाब जे मथाहनि हिस्सनि में रहिजी विया। दिलबर ख़ान खे इस्लामाबाद ॾाढो वणियो। संदसि माइट मिट पिशावर में सुके मेवे, ट्रामे ऐं पितल जे थावनि जा दुकान खोले वेही रहिया। दिलबर ख़ान भाॼियुनि जो वापारु शुरू कयो। खेसि टोयोटा पिकअप हुई ऐं हू अधु राति जो अटक वटां भाॼियूं भरे रवानो थींदो हो ऐं असुर वेल इस्लामाबाद जी सब्ज़ी मंडीअ में अची ठका कंदो हो। बदहवासीअ विचां मूं चारण खां इहो न पुछो त दिलबर ख़ान सां संदसि दोस्ती कीअं ऐं कॾहिं थी हुई। जेसिताईं मूंखे यादि पई आयो, हुन अॻु कॾहिं बि दिलबर ख़ान जो ज़िक्र न कयो हो। संगत साथ में ॻाल्हियुनि ॿोलियुनि दौरान हवाले तौर बि संदसि वातां दिलबर ख़ान जो नालो न निकितो हो। अधु ठहियल जाइ जी ओट में सीउ विचां कुंभंदे मूंखे वहम वराए विया। मूंखे सम्झ में न पियो आयो त मुराद ठाठारे खे दुआऊं ॾियां या बददुआऊं ॾियां, जंहिं मूंखे रूपोश थियण जो मशवरो ॾिनो हो। रूपोश न थियण जी सूरत में सिपाही मूंखे बि गुलाब गुंगे सां गॾु लाकअप में वञी हणनि हा। 2-4 ॾींहनि जी गुॾ खां पोइ रिमांड वठी दिलि ते कट कढनि हा ऐं आख़िर में दहशतगर्दीअ जो इल्ज़ाम मढ़े जेल रवानो करे छॾनि हा। सोचियमि मुराद ठाठारे जो मशवरो ठीकु हुयो। तॾहिं ओचितो मूंखे गुलाब गुंगे जो ख़्यालु आयो। तफ़्तीश जे नाले में कहिड़ियूं कहिड़ियूं तादियूं कयूं हूंदाउंसि, कहिड़े कहिड़े नमूने मारियो हूंदाउंसि, कहिड़ा कहिड़ा अज़ाब ॾिना हूंदाउंसि। मूंखे पक त कोन्हे, पर मां सम्झां थो समूरे एशिया खंड में तफ़्तीश जे नाले में सभ खां भवाइता ऐं रूह फना कंदड़ अज़ाब पाकिस्तान में ॾिना वेंदा आहिनि। जेकॾहिं ईअं न हुजे हा त पोइ सिपाहियुनि खां वठी आला अमलदारनि ताईं पुलिस वारनि जूं शक्लियूं एतिरे क़दुरु मकरूह ऐं बवाइतियूं न हुजनि हा। मूंखे गुलाब गुंगे ते ॾाढो रहम आयो। सोचियमि अॼोकी हिकु राति में संदसि बुण कढी छॾींदा। हू संदन वाहियात सवालनि जा कहिड़ा ऐं कीअं जवाब ॾींदो। हू जीअं जीअं ख़ामोश रहंदो, जेतिरे क़दुरु ख़ामोश रहंदो, ओतिरे क़दुरु मथसि तशद्दुद थींदो। पुलिस वारनि खे कीअं ख़बर पवंदी त गुलाब असल में गूंगो आहे। खेनि केरु ॿुधाईंदो त वात में ज़बान हुअण जे बावजूदु गुलाब गूंगे कॾहिं बि न ॻाल्हायो आहे। हू गुलाब खे मारे छॾींदा। मां फथकी पयुसि। मूंखे रोहिड़ीअ में पंहिंजनि मिटनि माइटनि ते सख़्तु कावड़ आई। काज़ी मोहम्मद इस्लाम जी ॻोल्हा लाइ हुननि गुलाब खे इस्लामाबाद छो मोकिलियो हो? छा मां काफ़ी न हुअसि? मूंखे बि हुननि इस्लाम खे ॻोल्हण लाइ इस्लामाबाद रवानो कयो हो। गुलाब मूंखां तालीम में बराबरि सरस हो, पर हू मिसकीन मूं वांगुरु आड़ीकाब न हो। हू चलतो पुर्ज़ो न हो। बाज़ीगरनि, शौबदाबाज़नि ऐं तक़रीरुनि करण वारनि जी सदीअ में गुलाब गुंगे जो वजूद बेमाना हो। हिन सदीअ में ख़ामोशी तदबर जी निशानी न आहे। हीअ सदी बकवास ॿुधण ऐं बकवास करण वारनि जी सदी आहे। हिन सदीअ में ख़ामोश रहण वारा सूर्य जो सिंगार थी वेंदा आहिनि। गुलाब गुंगो सूर्य जो सिंगार थी वेंदो। मुंहिंजनि माइटनि गुलाब गुंगे खे इम्कान खां ॿाहिरि मुहिम ते रवानो करे वॾो ज़ुल्म कयो हो। गुलाब खे कीअं बचाइजे, कीअं बचाइजे? सोचियमि मां किथां न किथां फ़ोन करे पुलिस वारनि खे ॿुधाईंदुसि त गुलाब असल में पैदाइशी गूंगो आहे। हुन पंहिंजी ख़ामोशीअ सां लफ़्ज़नि जी हुरमत खे बेमाना करे छॾियो आहे। हू दहशतगर्द न आहे, हू मूं आवारा गर्द जो दोस्त आहे। हू आवारा गर्द आहे, दहशतगर्द न आहे।
मूं हेॾां होॾां फ़ोन लाइ वाझायो। हर तरफ़ गुघ ऊंदहि ऐं ख़ामोशीअ में गिदड़नि जी उनाउनि ऐं कुतनि जे भौंकण खां सवाइ कुझु बि न हो। सर्द हवाउनि खे सड़ियल ॻरियल भाॼियुनि जी बदबू बर्दाश्त खां ॿाहिरि करे छॾियो। मूं नक ई वात ते हथु रखी छॾियो। नक ठरी बर्फ़ थी पियो हो। एतिरे में अधु ठहियल जाइ जे खाॿे पासे वारीअ घिटीअ मां हिकु पिकअप ज़ाहिर थी। गुघ ऊंदहि में पिकअप जी तेज़ रोशनी अखियुनि में चुभण लॻी। पिकअप मुंहिंजे साम्हूं अची बीठी। पिकअप जा ॿई दर साॻिए वक़्तु खुलिया। हिकु तरफ़ खां चारण ऐं ॿिए तरफ़ खां हिकु कदआवर जांठो जवान ॿाहिरि निकिरी आयो। जांठे जवान पिकअप जी न इंजण बंदि कई ऐं न ई बतियूं विसायूं। हेडलाइट जी रोशनियुनि में भित ते संदसि पाछो कंहिं राकास जे पाछे जहिड़ो नज़र आयो। चारण ऐं जांठो जवान मुंहिंजे वेझो अची बीठा। चारण मूंखे चयो, ही दिलबर ख़ान आहे। दिलबर ख़ान हथु अॻिते कयो। मूं हुन सां हथु मिलायो। ईअं लॻो मुंहिंजो हथु रक़ जे ठहियल कंहिं हथ में वञी पियो हो। ऐं दिलबर ख़ान हीउ असांजो पगमट यार, दोस्त, सॼण ऐं साथी आहे। दिलबर सां मुंहिंजी वाक़फ़ियत कराईंदे चारण चयो, नालो अथसि जोगी। जेसिताईं मुंहिंजो तारुफ़ पूरो न थियो, दिलबर ख़ान मुंहिंजो हथु न छॾियो। तारुफ़ पूरो थियो त हुन मुंहिंजो हथु छॾे ॾिनो। चारण चयो, दिलबर भाॼियूं खणण लाइ अटक पियो वञे। दुकान जे पुठियां संदसि हिजड़ो आहे, तोखे उते रहण लाइ चयो अथई। दिलबर ख़ान सिंधीअ में असांजी ॻाल्हि अलाए सम्झी सघियो हो या न, पर हुन मफ़हूम सम्झी वरितो हो। फटल उर्दूअ में चयाईं, दिलबर ख़ान जे हिजरा तरफ़ अचण त क़यास खां ॿाहिरि जी ॻाल्हि आहे। हिजरा तरफ़ अखि खणी ॾिसण बि महाल आहे। तूं चारण जो दोस्त आहीं, असांजो बि दोस्त आहीं। वञ मुंहिंजे हिजरा में वञी चलम छिक। मां सुबुह जे 6 ताईं भाॼियूं खणी मोटी ईंदुसि। दिलबर ख़ान हथु अॻिते कयो। मूं साणसि हथु मिलायो। हुन चारण खे चयो, पंहिंजे दोस्त खे हिजरा ते छॾे अचु। 8-10 विखुनि ते दिलबर ख़ान जो हिजरो हो। दुकान लंघी हिजरे में दाख़िल थियासीं। हिजरे में हिकु तरफ़ 4-5 खटूं पयूं हुयूं ऐं ॿिए तरफ़ फ़र्शी निज़ाम हो। मेरे गिलिम ते भित सां गोल विहाणा रखिया हुआ। असीं अंदरि घिड़ियासीं त दिलबर ख़ान जो हिकु कारिंदो अॻिते वधी आयो। रवायती आदरभाव कयाईं। हुन जो नालो कश्मीर ख़ान आहे। चारण चयो, हीउ दिलबर ख़ान जो ख़ासि माण्हू आहे। मूं चारण खां कुझु ताजुब विचां पुछो, अड़े बदबख़्त, लालनि में कीअं अची फाथो आहीं? इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, चारण चयो। सखर खां ईंदे कोयटा एक्सप्रेस में दिलबर ख़ान सां मुलाक़ात थी हुई। माण्हू भलो लॻो, दोस्ती थी वई। मूंखे लॻो चारण कूड़ ॻाल्हाए रहियो हो। खांइसि पुछियुमि, पर तो अॻु त कंहिंसां दिलबर ख़ान जो ज़िक्र न कयो हो? मौक़ियो ई न मिलियो जो कंहिंसां का ॻाल्हि करियां। ॻाल्हि लवाए वियो। चयाईं, तूं बिना कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे हिते आराम कर। समूरो हाल अहिवाल वठी सुभाणे शाम जो मां तोसां मिलण ईंदुसि। चारण मूंसां भाकुर पाए मिलियो। असां ॿिन्ही कंहिं लिकल दर्द विचां हिक ॿिए ॾांहुं ॾिठो। चारण ॿाहिरिएं दर ॾांहुं वधी वियो। दर वटि तरसी कंधु वराए हुन मूं ॾांहुं ॾिठो। चयमि, चारण, पुलिस वारनि जी प्रेस कॉन्फ्रेंस में ज़रूरु वञिजांइ। चारण हाकार में कंधु लोॾियो ऐं ॿाहिरि निकिरी वियो।